जी बिल्कुल असां वक्त मौजूद आहियूं हैदराबाद अल्फला ते जिते गाॾियुनि जो अड्डो रखियो वियो आहे। सिंध हुकूमत पारां ट्रांसपोर्ट ते पाबंदी लॻाई वई आहे। उन तरफ़ां नोटिफिकेशन जारी थी चुको आहे। त उन हवाले सां अचो तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं ट्रैफिक पुलिस जी एसएचओ सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा चवणु आहे ट्रांसपोर्ट जे हवाले सां। जी जी आया हुआ अभी इधर गाड़ी नहीं मिल रहा है, कज़ामत जाना है। 1 घंटा हो गया रास्ते में खड़ा हो, गाड़ी नहीं मिल रहा है जी। यार किराया तो ज़्यादा ले लिया। अभी 2 घंटे का रास्ता 1000 बोल रहा है, 500 बोल रहा है, कितना मांग रहे कितना मांग रहे। हम लोग अभी 1 घंटे से इधर खड़ा हुआ रोड किधर। हम लोग गाँव नहीं जा रहे, इधर हम लोग कोई अपना वठा ले कराची गया हुआ था, कराची से वापस आ रहा हूँ, जलालत हो गया जी। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट पाबंदी हणी छॾी आहे, पर हाणे असांखे वञिणो आहे सखरेट साइड। हाणे सखरेट साइड असां छा ते वञूं? ट्रांसपोर्ट त बंदि आहे, हक़ीक़त सही ॻाल्हि आहे, हर शइ बंदि आहे। कारोबार ग़रीब में केॾांहुं वञे? जेको 500 रुपया ॾियारी कमाईंदो, हाणे होटलूं बि बंदि, कारोबार सॼो बंदि। सो हाणे इहो असां कीअं करे सघूं था? तव्हां पाण ॿुधायो। करोना वायरस त आहे, बिल्कुलु असां मञूं था, असांजी भलाई जो बि आहे, पर अहिड़ो बि कयो न वञे जिते मज़दूर जी ज़िंदगी तबाह थिए। जेको 500 रुपया घर रोज़ु खणी थो वञे, जेको कमाए जेको खाए, त उहो कीअं हलाईंदो घर खे? हुकूमत तव्हांजे भलाई करे बंदि कयो आहे न ट्रांसपोर्ट। उहो तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, हुकूमत कयो आहे, बिल्कुलु उहा ॻाल्हि सही आहे तव्हांजी। पर हाणे जेको ग़रीब असां जहिड़ो कमाए 500 रुपया ॾियारी, 500 वञे तॾहिं मिलनि, अगरि न वञे त किथां मिलंदा असांखे? हुकूमत सां तव्हां कहिड़ी अपील करण था? हुकूमत इहा ई अपील करे जल्द आहे जल्द हिनखे हल कयो वञे। इन कोरोना वायरस से जल्द आहे जल्द अहिड़ियूं के दवाऊं फिराम कयूं वञनि पाकिस्तान जे अलावा, पाकिस्तान जे लाइ जेके हिनखे कोरोना वायरस खे ख़तमु करे सघे। हुकूमत जो चवणु आहे तव्हां 4-5 ॼणा गॾिजी वेंदो त वायरस तां फैलिजी सघे थो, त पोइ हुननि इलेक्शन कयो आहे न हाईवे जूं गाॾियूं रोके करे। उहा तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, पर हाणे असां पिया वज़ीर आला मुराद अली शाह सां अपील इहा ई था कयूं CM सां, त जीअं त हिनखे अहिड़ियूं के दवाऊं फ़राहम कयूं वञनि जेको कोरोना वायरस ख़तमु थी वञे। जीअं पाण ॾिसो था तव्हां मदीने शरीफ़ में हरम पाक बि बंदि लॻो पियो आहे, ॾुख जी ख़बर आई आहे बि हिकिड़ी। इहे बि क़यामत जूं निशानियूं निकिरियूं। आधा किराया असां रखियण वारा बीठा आहियूं, हुकूमत जे ट्रांसपोर्ट बंदि करे छॾी अथई। असां महिरबानी असां ॾाढो परेशान थी विया आहियूं। माण्हू आवाम वीचारो ग़रीब काॾे वञे? इहे कीअं था चऊं था किरायो एतिरो था ॿुधायो त वीचारा ठरी था वञनि, ग़रीब माण्हू वञी कान्हे। असां अपील था कयूं वज़ीर आला खे त इहा ट्रांसपोर्ट महिरबानी करे खोली वञे। तव्हां केतिरो कमाईंदा हुआ? असां हूअं त असां इहो 1000-1200, हाणे छा आहे 300-400 मिड़े कमाए मिड़े रोज़ी था कयूं। भाई असांजो हाल इहो ई आहे बाबा ग़रीबनि जो। अॼु त हिकिड़ो ट्रांसपोर्ट हले पई, सुभाणे खां इहा बंदि थी वई। इहा साईं बंदि थी वई त बसि पोइ असां घर ईंदासीं हलिया बाबा, ॿियो छा कंदासीं? असां को झेड़ो त कोन कंदासीं वज़ीर आला सां। असां इहा अपील कयूं था महिरबानी करे ट्रांसपोर्ट खोली वञे। घर जो ख़र्चु साईं असांजो घर जो ख़र्चो हाणे इहा ई त ॻाल्हि आहे न साईं। असां त चऊं था वज़ीर आला खे त महिरबानी करे असांजो इहो ट्रांसपोर्ट खोलींदो, असांजी रोज़ी ठहंदी, न त असां लाइ वॾा असर पइजी वेंदा असां ते बाबा। असां ग़रीब माण्हू काॾे वञे? किराए ते आहे साईं? असांजो रक्षो किराए ते आहे बाबा। 300 रुपया ॾियारी, 300 ॾियारी बि नथी असांजी निकिरे। बसि हाणे असां छा था करे सघूं बाबा? असां ग़रीब माण्हू आवाम काॾे वञे भला? हाणे बंदि करे वञे वाले समय छा चवणु? सूरत हाल इहा लॻी पई आहे, असां वञी पिया हाणे उमरकोट, हाणे ॻोठ वञी पिया, न कारोबार रोज़ी आहे। हाणे असां सोचूं था काॾे वञूं? हाणे असां हल इहो आहे त हाणे मोटरसाइकिल करी था रस्के में करियूं। मोटरसाइकिल उमरकोट ताईं इलाही पंधु पइजी बसि पोइ हाणे ज़िंदगी ते जेको थियो भरोसो मुंहुं जो जीवन औलाद आहे। मोटरसाइकिल जेको इहो फ़ैसिलो खयो इहो तव्हांजे भलाई लाइ कयो अथई। इहो ग़लति आहे, पर ट्रांसपोर्ट बंदि न करे। बंद तो कर दी है ना, ऐसे वायरस की वजह से उन्होंने ट्रांसपोर्ट बंद कर दी है। अच्छा हाँ, इन्होंने सही रिस्क उठाया कि हाँ, ये तो सही कर रहा है ना कि आगे ना फैले, कि आगे फैलने का खदशा है ना। आगे फैलेगी तो सब लोगों के लिए परेशानी बनेगी। कोरोना वायरस तो सिर्फ ट्रांसपोर्ट की वजह से नहीं, और भी किस्म और भी हजार। आपका क्या कहना है सवाल में? इसमें हम क्या कह सकते हैं? हम तो बस वो बैठे हैं, डॉक्टर लोग ही बता सकते हैं ना कि क्या चीज़ इसको कंट्रोल कर सकती है या नहीं कर सकती। नहीं तो आपका रोजगार वगैरह ट्रांसपोर्ट पे है ना, तो इन हवाले से आपका क्या कहना? तो रोजगार तो साफ ज़ाहिर है कि ख़राब होगा। बंद हो गया ट्रांसपोर्ट तो हमारा रोजगार तो गया ना। मैं कराची से आया हूँ, बाबर नगर जा रहा हूँ। को असांजो इहो मसला बि हल कयो वञनि जेके असां रोज़गारी करे सघूं। साईं असां आर्मी चीफ साहब खे गुज़ारिश कंदासीं त पाकिस्तान जी मईशत ऐं आवाम जी हिफ़ाज़त पाण करे। हिन सियासतदाननि मां असांखे ज़रे जी बि उमेद न आहे। छा करणु खपे? आर्मी चीफ खे संभालणु खपे, छो जो बोर्ड में फ़ौज असांखे कमु आई आहे। जॾहिं 2010 में बोर्ड आई, असांजा जो साम्हूं ॻोठ सॼो ॿुॾी वियासीं, असांखे फ़ौज अची बचायो।
तो हींअर इन मसइले जो हल भी पाकिस्तान जी फ़ौज आहे। मसइले जो हल फ़ौज आहे त जॾहिं फ़ौज वारा ईंदा छा इहे करोना वाइरस रुकिजी त न सघंदो, पर एतिरो आहे गरीब माण्हू खे सहूलियत त मिलंदी न। हाणे हिते गाॾियूं न आहिनि, मुसाफ़िर बचड़े वारा परेशान, इस्पताल मां को माण्हू निकिरे थो त उनखे सवारी नथी मिले, 5000 रुपया किरायो आहे। हाणे उहो इस्पताल जो ख़र्चु बर्दाश्त करे या किरायो बर्दाश्त करे। असांजूं मज़दूरियूं बंदि थी वियूं, कारोबार बंदि थी विया। असां ग़रीब माण्हू ॾियाड़ी कमाइण वारा, ॾियाड़ी खाइण वारा, असां वटि कहिड़ी मिल्कियत आहे जो असां कारोबार कंदासीं अॻिते। इन जे करे इक़दाम कयो आहिनि त वाल वधीक फैलिजी वेंदो, इस्पताल भरिजी वेंदा, माण्हू मर। इहो त बहितर कमु कयो आहे हुकूमत, पर कुझु आवाम जी बि त सहूलियत हुजे न। कहिड़ी सहूलियत खपे तव्हांखे? ग़रीब बेरोज़गार माण्हू आहिनि, उन्हनि खे भला वधीक न कुझु फंड ॾियो न। पंजाब जी मुराद अली शाह जो त मां घर घर ताईं राशन पुॼाईंदा आहियूं। न साईं, असां वटि न पहुतो आहे न। ठीकु आहे, महिरबानी। पाबंदी त बिल्कुलु सही लॻियल आहे, पर माण्हू गरीब माण्हू आख़िर केॾांहुं वेंदो? आख़िर रोज़ी आहे। तव्हां अगरि बसूं बंदि थींदियूं त माण्हू हिकिड़े शहर खां ॿिए शहर खां ट्रांसफर कारोबार कीअं कंदा? अहिड़ो कनि जो माना कारोबार खुलियलु हुजे ऐं मार्केट कारोबार खुलियलु हुजे। असां साईं मुराद अली शाह तमामु शुक्रगुज़ार आहियूं जंहिं एतिरो क़दम खयो आहे, ऐं उनखे इहा बि अपील कंदासीं जेको कारोबार आहे उहो मेन आहे कारोबार उहो बंदि न करे वञे। उन्हनि कारोबार बंदि कयो आहे त करोना वायरस न लॻे, इन सबब ते पोइ आख़िर ग़रीब आवाम केॾांहुं वेंदी? इहो बंदि कयो त ग़रीब आवाम केॾांहुं वेंदी? मिटी त कोन खाईंदी न ग़रीब आवाम। पोइ तव्हां कहिड़ी अपील करणु था चाहियो? असां इहे अपील कंदासीं जेके कारोबार मेन आहिनि, बसूं आहिनि जेके, इन्हनि खे महिरबानी करे खोलियो वञिजे, बक़ाया शयुनि ते कंट्रोल कजे। कोरोना वायरस आयो आहे, बिल्कुलु उन जी हिफ़ाज़त करे। असां बि मास्क हींअर पाए वेठा आहियूं। असां सिंध हुकूमत जो चवणु आहे त 5 ॼणनि खां वधीक न ॿियो। जे तव्हां चओ था बसूं खोलियो वञनि त बस में कम से कम 60-70 पैसेंजर आहे, त पोइ उहे काॾे वञनि जे उन्हनि ते कोरोना लॻी वञे? उहो त कोरोना कोन लॻंदी, बिल्कुलु अलाह माफ़ी ॾींदो, आहे अलाह जे हथ में। पर आख़िर ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदी? कुझु कारोबार आहे उन गॾनि सां माण्हू सां। हींअर तव्हां ॾिसो हीअ कोच बीठी आहे, हिन में कुझु माण्हू वेठा आहिनि, को माण्हू परेशान लॻो पियो, असां वञूं त हींअर कोट परेशान लॻे पियो। आख़िर छा कंदासीं? हाणे ग़रीब आवाम खे थोरो सुकून त ॾियो। सिंध हुकूमत जो इहो बि चवणु आहे त कोरोना वायरस फैलिजी वियो आहे त इस्पतालूं असां लाइ घटि थी वेंदियूं, उन्हनि इन करे त ट्रांसपोर्ट बंदि कराई आहे। अहिड़ो को इशू कोन्हे, अलाह माफ़ी ॾींदो, अलाह जे हथ में आहे। बिल्कुलु सरकार असांजी सुठा क़दम बि खणे, इनशाला सुठा क़दम खणी अॻियां कामयाबु वेंदी। पर इहा असांजी सरकार सां अपील आहे, हथ ॿधी अपील आहे त कारोबार न बंदि करे वञे ग़रीबनि जो, बसि इहा ई अपील आहे, ॿी कुझु न आहे असांजी। सर हुकूमत 15 ॾींहंनि जे लाइ ट्रांसपोर्ट बंदि कई आहे, उन जे हवाले सां तव्हां हैदराबाद जेका ट्रांसपोर्ट आहे जे बारे में असांखे अहिड़ो अफ़सरनि बाला जो बि हुकुम मिलियो आहे ऐं हुकूमत जे तरफ़ां बि अहिड़ो नोटिफिकेशन निकितो आहे जंहिंमें 15 ॾींहंनि जे लाइ इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंदि कई वई आहे, जंहिंजे हुकुम अफ़सरनि बाला जे हुकुम सां अहिड़ो अमल कयो पियो वञे। गाॾियूं जेके आहिनि इंटरसिटी में का बि दाख़िल नथी थिए, न कोई का हितां गाॾी का भरिजी वञे थी। कुझु गाॾियूं अॼु हलनि पियो किथां पियो न, इहे जेके आहिनि ॿाहिरि हाईवे पंजाब खां या का आहे हाईवे जे असांजे तरफ़ां का बि हितां इंटरसिटी मां का बि गाॾी कान थी निकिरे। बाक़ी का हाईवे तां का पंजाब मां या का अचे थी डायरेक्ट जेका वञे बि थी, तंहिंखे असां टूल ते वग़ैरह रोकनि बि था। उन खां अलावा असां वटि का बि गाॾी अहिड़ी कान्हे, हैदराबाद मां का बि गाॾी कान थी निकिरे हैदराबाद मां। तव्हां इहा ॾिसी रहिया आहियो, आवाम सभु बीठी आहे, अहिड़ी का बि गाॾी कान थी निकिरे। ट्रांसपोर्ट बंदि करणु आवाम खे केतिरी मुश्किलात आहे, पर इहा आवाम जो बि फ़ाइदो आहे इन में। जेको कोरोना वायरस जो हले पियो न, इन में आवाम जो बि फ़ाइदो आहे। जेकर हिकिड़ो मिली करे इज्तिमा जेके हाणे ॾिसो हींअर बीठा आहिनि, इहे हिननि खे न बीहणु खपे, इज्तिमा को बि कठो न करणु खपे। इज्तिमा जे करे या ट्रांसपोर्ट में माण्हू 20, 25, 40, 50 माण्हू गॾु था थियनि, उन मां हिकिड़े खे कंहिंखे बि थिए त उन मां अंदो थी सघे थो त सभिनी में उहो फैलिजी वञे। हीअ आवाम जे बहितरी लाइ हुकूमत क़दम खयो आहे। केतिरा एहलकार हींअर हैदराबाद में? असांजा हिकिड़ा मुख़्तलिफ़ पॉइंटनि ते रखिया विया आहिनि, किथे 2, किथे 3, किथे 4, हिते 6 माण्हुनि जी पॉइंट हई वई आहे 28 ते। मुसाफ़िरनि खां वधीक किरायो वठंदो वञे ऐं वधीक माण्हू न, हिकु त मुसाफ़िर असां हिकु त गाॾी का अहिड़ी असांखे गाॾी का नज़र कान आई आहे जंहिंखां असांखे मुसाफ़िर शिकायत कनि था वधीक किरायो वरितो आहे। वधीक माण्हू खणंदा न, को माण्हू अहिड़ो असां त खणे कंहिंखे कोन था ॾियूं, असां हुनखे का बि गाॾी ते बीहण बि नथा ॾियूं, न को करण था ॾियूं कंहिंखे। हिते जाम परेशान लोग, ॾिसो तव्हां ॾिसी वेठा, हिते गाॾियूं बि कोन थियूं मिलनि। ॾिसो आवाम ॾाढी परेशान आहे वीचारी। हिकिड़ो त गाॾियूं मिलनि थियूं, हू पंहिंजो दौर लॻाए वेठा आहिनि, मतिलबु किराए में वधीक आहे। आवाम ॾाढी परेशान आहे, हिन जे लाइ कुझु तव्हां सोचे वठो। जेको विया आहिनि हू वीचारा वापसि मोटनि पिया, हुनजे करे तव्हां पाण सोचे वठो त हीअ आवाम ॾाढी परेशान आहे।
तव्हां फ़ैसिलो करियो त हिन बिस्मिल्लाह किथे बीठा आहियो? हैदराबाद इहो अलफला ते वेठा आहियूं साम्हूं तव्हां असां वञूं था मीरपुर खां असांखे गाॾी नथी मिले एॾी तकलीफ़ इहो साईं 350 400 ॿुधाइनि पिया साॻी 100 150 रुपए में अचनि पिया हिते हैदराबाद ताईं इहो साॻी 300 350 रुपए में ॿुधाइनि पिया ठीकु है केतिरो टाइम थियो हिते बीठे बस जे इंतज़ार असां 1 घंटो थी वियो बस बस वारा बस मिले थी न के कुझु बि कोन्हे हिते बस अवाम परेशान आहे हिते ॾाढी अदा वायरस जे करे जेको आहे कारोबार करे चुका आहिनि ऐं गाॾियूं बि बंदि आहिनि इन वजह सां कार गाॾियूं जिते रोड ते बीठा आहियूं जिते असां 500 भरे वेंदो हिन महिल 1500 था वठनि इहो को इहो जीअं ईद जो मसइलो वरी बि ईअं सम्झणु ईद अची वियो हिननि जे लाइ बिराए महिरबानी जा त मूर बाईपास बंदि कयो वञे जा त बिराए महिरबानी गाॾियूं खोलियूं वञनि हलनि थियूं हा 4-5 मुंहिंजे बीठे कोच बि विया आहिनि कार गाॾियूं बि बीठा आहिनि जंहिंमें जिते 500 रुपया किरायो अॼु 1500 था ॿुधाइनि जी बिल्कुलु अवाम परेशान बि आहे बहरहाल अवाम लाइ भली ॻाल्हि बि आहे ताकी घर में महफ़ूज़ रहनि बहरहाल जां त मूर ट्रांसपोर्ट बंदि करे छॾनि जां त ट्रांसपोर्ट खोले छॾनि जां त हर जे कार गाॾियूं हलनि था जा ॿिया कोच वोच हलनि था उन्हनि जे करे बिराए महिरबानी जा पुलिस बीठो हुजे जाइज़ किराए में वञे जी वॾो तकलीफ़ आहे बिल्कुलु अवाम खे बि तकलीफ़ आहे बहरहाल गवर्नमेंट बि हिन महिल परेशान आहे उन ॻाल्हियुनि में जे इहे ॻाल्हियूं कंदे जेको आहे बिराए महिरबानी जां ट्रांसपोर्ट खोलियो वञे जां मूर ठिप बंदि कयो वञे जां 2-3 ॾींहं अवाम खे ॾेई वञो हिन तारीख़ ताणी जां त उहा रिलीफ ॾिनियूं वञनि 2 ॾींहं जो त बाबा हिन तारीख़ ताणी जां सवारियूं बंदि थींदा जिते जंहिंखे वञिणो आहे वञे हलियो ट्रांसपोर्ट खोले छॾे साईं गवर्नमेंट जो ऐलान त सही आहे गवर्नमेंट जीअं चाहे थी मथां जेके लाबिया अचे थी भले मिले पर हेठियां जेके दोस्त असांजा आहिनि उहे पहुचण कोन था गाॾियुनि जो रस्ते में सौदो थी वेंदो ग़रीब माण्हू उते बदहाल में परेशान हूंदो उनखे कोन मिलंदो खाइण लाइ मथां ईंदो बाक़ी गवर्नमेंट ॾींदी पर हेठि कोन मिलंदो ट्रांसपोर्ट बंदि थियण सां केतिरो माण्हू बेरोज़गार थींदा केतिरो तक़रीबन माण्हू परेशान आहिनि अमीर माण्हू घटि ग़रीब माण्हू तमामु घणो आहे ग़रीब माण्हू जो रोज़ु कमाइनि रोज़ु खाइनि रोज़ु अटो वठनि रोज़ु पचाइनि ऐं उहो उन लाइ बंदि थी वियो काॾे वेंदो जेको रोज़ु कमाए बचड़नि जो घर खणी वेंदो आहे सुबुह जो वञे शाम जो मोटे उहो 500 न बंदि थी विया त उहो छा खाईंदो जे ग़रीब गवर्नमेंट ईंदी बि लेन में बीहंदो शाम जो कुझु मिलंदो ई कोन जो वठी घर खाई वञे उहो वीचारो शाम जो घर ख़ाली मोटी वेंदो मिलंदो कुझु कोन ट्रांसपोर्ट बंदि थी विया वाले तव्हां छा चवंदव ट्रांसपोर्ट बंदि थियण इहो आहे त आवाम ॾिसो केॾी परेशान आहे तव्हां साम्हूं बीठी आहे ऐं हर कंहिंखे तकलीफ़ आहे ॻोठ वञण लाइ अचणु हींअर गाॾियुनि वारनि अचे गाॾियुनि वारनि एॾो कोन्हे हिकिड़ो पासो किरायो मिले थो हिकिड़ो पासो कोन थो मिले उहो गाॾियुनि वारा शायदि हू घुरनि था किरायो उहो ग़रीब माण्हू नथा काफ़ी माण्हू सभु वापसि मोटी विया जिन पैसा न हुया हुनखे मिटनि माइटनि ते पहुचणो आहे को बीमार आहे को सिमार ते पहुचणो ज़रूरु आहे ऐं वधीक गवर्नमेंट जी मर्ज़ी जो सम्झ में अचे करे हिन इक़दाम सां केतिरा माण्हू बेरोज़गार थी विया हिन तक़रीबन हाणे असांखे ॻणप में त कोन था अचनि पर अलाए केतिरा माण्हू असां ॾिसूं पिया त बेरोज़गार लॻा पिया आहिनि हिन फ़ैसिले खां पोइ अॼु हुकूमत इहो फ़ैसिलो कयो त घर घर ताईं राशन पुॼाइण चाहे मुमकिन न आहे न हुकूमत चाहे थी घर घर ताईं पहुचे पर मुश्किल आहे छो त विच में जवान वेठा आहिनि खाइण वारा ईअं खाए था वञनि जो ख़बर ई कान थी पए पाण में कुझु खपे राति रुगो होटल ते विया भाॼी वठणु हुनजो होटल बंदि थी विया आहिनि भाॼी वठण जा 300 रुपया पीस आहे हाणे जेको 200 रुपया पीस मिलिया सो 300 रुपया राति करे छॾियो हाणे उनखे छा था करे सघूं हुकूमत इहो आहे या कंट्रोल करणु खपे या त जेको आहे छॾे आवाम रोज़ी करे बि वधीक हाणे गवर्नमेंट जी मर्ज़ी आवाम जी मर्ज़ी जीअं सम्झ में अचे तव्हां ॿुधायो हुकूमत जो फ़ैसिलो सही आहे साईं फ़ैसिलो त इहो पंहिंजी जाइ ते सही आहे पर हिन लाइ चेक एंड बैलेंस हुअणु खपे सम्झो साईं जेके हर शइ ते महांगाई बि कई पहिरियां ई माण्हू परेशान बेरोज़गारी लॻी पई आहे रोज़ु कमाइण वारो रोज़ु खाइण वारो उनखे ॾियारी कोन पई मिले 100 वारी शइ 200 बि मिले 300 वारी शइ 500 बि मिले इन जे लाइ गवर्नमेंट खे रिक्वेस्ट आहे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे जा जेके ॿिया इदारा आहिनि हितां जो DC थियो कमिश्नर थियो SSP साहिबु थियो ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि जो इहो कमु आहे त उन्हनि ते चेक एंड बैलेंस कनि बराए महिरबानी जेकी आवाम खे पहिरियां ई परेशानी आहे तंगी आहे परेशानी आहे उहा दूरि कई वञे असांजी रिक्वेस्ट आहे साईं अहिड़े आवाम आहिनि जो हैदराबाद इलाज करण लाइ हाणे घर वापसि वञनि था चाहिनि उन्हनि जो कारोबार कोर्ट में हर शइ आहे उन्हनि खे ट्रांसपोर्ट कोन थी मिले उन्हनि आवाम लाइ केतिरी परेशानी आहे उहा ज़ाहिरी परेशानी आहे साईं पंहिंजी जाइ ते गाॾी नथी मिले उनजे लाइ माण्हू ॿचिड़ा वठी परेशान लॻा पिया आहिनि उहा अवेलेबल का बि शइ कोन्हे हिकिड़ी शइ ट्रांसपोर्ट बंदि कयो वियो आहे त गवर्नमेंट जो इहो कमु आहे त उनजे लाइ को न को रस्तो पैदा करे उन लाइ ट्रांसपोर्ट अवेलेबल करे जा त पंहिंजी जाइ ते वञी मंज़िल ते ग़रीब माण्हू पहुचे हिकिड़ो माण्हू इस्पताल मां निकितो उनखे अॻी परेशानी आहे गाॾी कोन पई मिले 500 वारी गाॾी 1000 ते बि मिले
2,000 नारे किराए ते 5,000 में भी मिले, वो गरीब मानू अस्पताल में वञे उहो तो माना करोना खां वधीक परेशान आहिनि माण्हू। करोना त माण्हू हिकिड़ो वायरस आहे, पर हीअ त अञा वधीक परेशान आहे माण्हू। हुकूमत जो इहो चवणु आहे जेकॾहिं असां इहो इक़दाम न कयूं हा त किरोना वधीक फैलिजी वञे, अस्पताल भरिजी वञे हा, पोइ असांजे कंट्रोल मां निकिरी वञे हा, तॾहिं उन मुश्किल हालात में मुश्किल फ़ैसिला करणा था पवनि। न, उहो फ़ैसिलो उनजो बरहक़ सही आहे, पर उनजे लाइ जेको हिकिड़ो माण्हू गरीब माण्हू अॻे ई परेशान आहे, उनजे लाइ कुझु त बंदोबस्तु करणु खपे न हुकूमत जो। हिकिड़ो जेको चेक एंड बैलेंस हुअणु खपे न। DC आहे, कमिश्नर आहे, SP साहिबु आहे, IG आहे, जेके बि आला अमलदार आहिनि उहे त कुझु कनि न। जेके मथे पैसा पिया वरिता वञनि, या हिकिड़ी शयूं जेके आहिनि किराने स्टोर ते मिलनि पियूं उहे महांगे हिसाब ते बि मिलनि, उन्हनि जे लाइ बि त चेक बैलेंस हुअणु खपे न। इहे इक़दामात त हुन गवर्नमेंट जा सही आहिनि, सम्झो साईं, उहे पंहिंजी जाइ ते सही आहिनि, पर उन लाइ चेक एंड बैलेंस त कयो वञे न। इहा बराए महिरबानी इन लाइ ॿियो रिक्वेस्ट त हुकूमत खे बराए महिरबानी मुराद अली शाह खे उन इक़दामात सुठा कया आहिनि, उन्हनि ते असांखे ख़ुशी आहे, पर बराए महिरबानी इन लाइ कुझु कयो वञे। साईं मां ग़रीब माण्हू बिरयानी हलाइण उहा बि पुलिस बंदि कराई अॼु त इन मां कोरोना वायरस थो थियल आहे छा, मुंहिंजो गुज़र सफ़र बिरयानी ते हाणे बेरोज़गार केरु ॾे मूंखे, घणे ख़र्च लाइ परेशान आहियां। हुकूमत बिरयानी ते पाबंदी त कोन लॻाए तव्हां साईं, पुलिस हलाइण ई नथी थिए, चए थी मसाला वसाला इस्तेमालु था थियनि, हिन मां वायरस थो फैलिजे। तव्हांजे रोज़गार जा सिर्फ़ु बिरयानी आहे या ॿियो कुझु आहे? साईं बिरयानी इहो जेको बंदि थी वियो, हाणे वांदा आहियूं, बेरोज़गार वेठा आहियूं। घर किराए ते या पंहिंजो? साईं किराए ते रहंदा आहियूं साईं, बसि ॾाढी मुश्किलात थींदी आहे किराए जी, बसि बिरयानी जो गुज़र सफ़र उहो बि बंदि थी वियो। गवर्नमेंट थोरो हलाईंदा आहियूं त पुलिस वारा तंग कंदा आहिनि, त जेको गवर्नमेंट जो ऐलान आहे त बिरयानी बंदि कई वञे, छो त इहो वायरस अची वियो आहे, इन करे मसाला इस्तेमालु था थियनि ॿाहिरि, इहो ग़लति बंदि करे वञो। असांजो गुज़र सफ़र ई बिरयानी ते घर हाणे ॾाढो ॾुखियो गुज़र सफ़र पियो थिए। घर ते कमाइण वारा तव्हां अकेलो या ॿियो कुझु आहे? साईं आऊं ऐं मुंहिंजो वाल साहब मुंहिंजो पोड़ो आहे, वाल साहब मुंहिंजो पोड़ो आहे, ऐं कमाईंदो गुज़र सफ़र हलंदो, हाणे ॾाढो मुश्किलात थी वई आहे। डेली केतिरो कमाईंदा? साईं डेली 300-400 कमाईंदो त गुज़र सफ़र थी वेंदो करे, हाणे ॾाढी मुश्किलात थी वई आहे। जॾहिं त हुकूमत बंदि कराए छॾियो तव्हां कीअं पंहिंजो घर हलाईंदा? साईं बसि हाली फ़िलहाल ईअं वेठा आहियूं, ॾिसूं पिया माना हिकिड़े 2 ॾींहंनि में खुली वञे, मगर चांस नथा लॻनि, ॾाढी ॾुखी ज़िंदगी थी गुज़रे। जी बिल्कुलु, तव्हां ॾिठो सिंध हुकूमत पारां नोटिफिकेशन जारी थी चुको आहे। इन खां अलावा असां आवाम सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। आवाम जो इहो ई चवणु हुयो त असांजे ट्रांसपोर्ट महिरबानी करे चालू करायो वञे, छो त पहिरियां हिते ट्रांसपोर्ट जो किरायो 400-500 रुपया रखियलु हुयो, त हाणे उहो ट्रांसपोर्ट असां ॻोठ वञणु चाहियूं था उते 1000 ऐं 1500 रुपया असांखां किरायो वरितो थो वञे। असां सख़्तु परेशान लॻा पिया आहियूं, हिते अल्फला पुतल आहियूं, ऐं हुकूमत पंहिंजे छुटी जो बि ऐलान करे चुको आहे, त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथे वञूं, ऐं हिते दुकानूं होटलूं शादी हालूं बंदि कयूं हुयूं, इन हवाले सां आवाम जाम परेशान आहे। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। जी सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के, बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.